अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, जेकॾहिं सिंध जे वायुमंडल ते नज़र फेराइबी त कराची में बदअमनी दहशतगर्दनि ख़िलाफ़ जेको ऑपरेशन शुरू कयो वियो हो, काल्ह वज़ीर आज़म जी कराची आमद दौरान खेसि बदअमनी जे हवाले सां ब्रीफिंग पिणु ॾिनी वई। सियासी मुफ़ाहिमत जे हवाले सां मुस्लिम लीग नून जूं गवर्नर हाउस में गॾिजाणियूं बि थींदियूं रहियूं त पीपल्स पार्टी मुतहदा में ॻाल्हियुनि जे हवाले सां ख़बरूं पिणु मीडिया में रिपोर्ट थींदियूं रहियूं। मकानी चूंडुनि में छा सूरत हाल हूंदी, कहिड़ियुनि पार्टियुनि जा पाण में इतिहाद थींदा ऐं अमन अमान जी सूरत हाल छा बीहंदी, अॼोके प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासीं। जंहिंसां असां महिमान आहिनि सैयद नासिर हुसैन शाह, पीपल्स पार्टी जा MP आहिनि, वॾी महिरबानी अवां जी प्रोग्राम में आया। असांजा ॿिया महिमान आहिनि हाजी शफ़ी मोहम्मद जामोर साहब, नवाज़ लीग जा MP, वॾी महिरबानी अवां जी प्रोग्राम में आया। नासिर साहब, पहिरीं मां तव्हां खां पुछणु चाहींदुमि, काल्ह वज़ीर आज़म जी कराची आमद दौरान खेसि अमन अमान जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वई। कर वज़ीर आज़म जे कराची में हुअण दौरान 10 खां वधीक माण्हू जेके आहिनि से क़तल कया विया ऐं इन खां अलावा हिकिड़ो जेको इंकशाफ थियो आहे त कराची जी सेंट्रल जेल में 41 जाली कैदी आहिनि जंहिंजी नादरा जे बायोमेट्रिक सिस्टम में उन्हनि जी तस्दीक न थी आहे। चयो थो वञे त उन्हनि खे कैदियुनि खे ॻणप पूरी करण लाइ उते रखियो वियो हुयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिकु त जेको कैदियुनि वारी ॻाल्हि आहे उन ते इंक्वायरी हले पई। अॼु बि जेके होम सेक्रेटरी साहब आहिनि, असांजा एडिशनल चीफ सेक्रेटरी होम सेक्रेटरी, उन्हनि बि इन ते इंक्वायरी कई आहे। मिनिस्टर साहब पाण बि, चीफ मिनिस्टर साहब बि इन जो नोटिस वरितो आहे ऐं क्लियर थी वेंदी जेको बि उन में आहे इन्वॉल्व। या इहो छड़ी ॻणप पूरी न कई वई आहे, पर इन में इन खे ॾिठो वेंदो त इहो छो थियो ऐं हिकिड़नि माण्हुनि जेके आहिनि कैदी जिन खे सज़ा मिलियल आहे उन्हनि जी जाइनि ते हे ॿिया माण्हू कीअं आया। इन हिकिड़ी वॾी तशवीश वारी ॻाल्हि आहे। इन ते अच्छा, एडिशनल सेक्रेटरी वज़ीर आज़म जी मौजूदगी में इहो जेको आहे सो इंकशाफ कयो 41 जाली कैदियुनि जे हवाले सां, जॾहिं त कराची में जेको अमन अमान जो ऑपरेशन हले थो उनजी कप्तानी त सिंध जो वॾे वज़ीर वटि हुई, त पोइ वॾे वज़ीर खे छो न ॿुधायो वियो? वज़ीर आज़म जी आमद दौरान अहिड़ा इंकशाफ़ात छो थिया? बिल्कुलु पहिरियों छो त ॿुधाइणु उन्हनि खे चीफ मिनिस्टर साहब खे खपे आहे, पंहिंजे मिनिस्टर साहब खे खपे आहे, पर थी सघे थो रिपोर्ट उन्हनि खे उन महिल ई इहा मिली हुजे त जेके अपडेट्स उन्हनि खे मिलिया हूंदा उन महिल। उन करे जेके असांजा होम सेक्रेटरी साहब आहिनि इन्हनि उते प्राइम मिनिस्टर साहब खे इहा ॻाल्हि ॿुधाई। उनमें ज़ाहिर आहे चीफ मिनिस्टर बि मौजूदु हुया, सभु हुया। ॿियो जेको टारगेट ऑपरेशन हले थो पियो ऐं तव्हां चयो वरी बि कुझु माण्हू जेके वीचारा टारगेट थियनि था पिया, त इहा बि तशवीश वारी ॻाल्हि आहे। पर तव्हां ॾिठो त ऑपरेशन जो तमामु सुठा नताइज बि साम्हूं आया आहिनि। इलाही माण्हू उन में पकड़िया विया आहिनि, इलाही हथियार थिया आहिनि ऐं उहो जेको हिकिड़ो सिलसिलो शुरू थी वियो किडनैपिंग जो, पर्चीअ जो, भत्ते जो ऐं ॿियनि ॻाल्हियुनि जो, उन में इलाही फ़र्क़ु पियो आहे। पर उन जे बावजूदि जेके इहे बि टारगेट थियनि था इहे बि ख़तमु थियणु खपनि ऐं हिकु इंसानी जान बि जेका ज़ाया थींदी वॾी क़ीमती आहे। उन जे लाइ ॾिसो था जाखोड़ हले पई ऐं इन में असांजा जवान बि शहीद थियनि था, पर इनशाला इन सुठा रिज़ल्ट निकिरंदा ऐं इहो कंटिन्यू हलंदो जेसि ताईं इन ते फुल कंट्रोल नथो थिए। शफ़ी साहब, तव्हां इन ते छा चवंदव? जेको अमन अमान जे हवाले सां कराची में हिन वक़्तु सूरत हाल आहे ऐं जेको इंकशाफ थियो आहे, हर ब्रीफिंग दौरान जेके आहिनि से इन तरह जा इंकशाफ़ात थींदा था रहनि। छा सिंध हुकूमत एतिरी गाफ़िल रही जो उनखे ख़बर न पइजी सघी त जेलनि में छा पियो थिए, या अमन अमान जे हवाले सां जेको आहे वफ़ाक़ी हुकूमत जो नोटिस वठण खां पोइ इहो ऑपरेशन शुरू कयो वियो, वरी जेके 41 जाली कैदियुनि जे हवाले सां इहो इंकशाफ आयो आहे साम्हूं? आउं सम्झां थो अहिड़ियूं कई ॻाल्हियूं आहिनि जंहिंमें इंतिज़ामिया मुलवस आहे, जेके कनाइमनि सां या उन्हनि सां मिली भगत सां इन क़िस्म जो हरकतूं थी रहियूं। हीउ जेको ऑपरेशन थियो आहे इन में जेकॾहिं असां चाहियूं त हीउ ॾिसिजे त हिन में जेके पुलिस या के वॾा एजेंसीज़ जा माण्हू उहे सभु मुलवस हूंदा आहिनि, तंहिंजे करे इहो थियो आहे। दीना दस्ती घरनि में, ॻोठनि में फुरियूं लुटियूं, मंशियात, इहे सभु अॼु ॾींहं ताईं बि आहिनि, पर हुन में ईअं नथा चवनि त फेल वियो, इहो कामयाबी थी आहे। जो नवाज़ शरीफ़ जी बि कामयाबी आहे ऐं चीफ मिनिस्टर जी बि कामयाबी। ठापर ज़रूरु आया, पर जेतिरी स्पीड सां वधी रहियो हो उनखे मुंझो आयो आहे। पर हिन में आउं सम्झां थो त लॉन्ग टाइम हलण जी ज़रूरत आहे, जीअं हिननि जूं सभु वाइखा कजनि माण्हुनि खे। हिन में अञा बि अहिड़ियूं कारियूं भेड़ियूं आहिनि इंतिज़ामिया में, पुलिस में, रेंजर्स में, मुख़्तलिफ़ माण्हुनि में। हर हिकु को सभु चङा कोन्हे, सभु सुठा कोन्हे, त उहे उनखे मिसयूज़ कनि था ऐं उन में उहे आहिस्ते आहिस्ते पधिरा थींदा। जेके माण्हू पकड़िया आहिनि उन्हनि जी सचियूं कंदा, उहे सभु ॻाल्हियूं बि साम्हूं ईंदियूं। उन में जेके ओणायूं पुणायूं आहिनि से उन मां धोपींदियूं
इंशाल्लाह उनखे पर तव्हां सम्झो नथा इहा तमामु वॾी ग़फ़लत आहे या जेल इंतिज़ामिया खे ख़बर न हूंदी या सिंध हुकूमत जी इन्हनि मामलनि ते नज़र न आहे 41 माण्हुनि जी जेका इहा लिस्ट आई आहे क़ैदियुनि जे हवाले सां त जाली क़ैदी आहिनि उहे चवां थो त ख़बर हूंदी त बि उहे लिकाईंदा हूंदा उहे रिपोर्टिंग नथा कनि जॾहिं ख़बर पए थी त उन्हनि जी बात प्रोसेस ताईं न थींदी या जेके पकड़िया आहिनि क्रिमिनल माण्हू जेके पकड़िया उन्हनि खे जेसीं ताईं सज़ा नथी अचे किफ़िर किरदार ताईं नथो पहुचिजे तेसीं इहो रस्तो हलियो वेंदो ऐं उहे इन ॻाल्हि में हूंदा त असांजे शाहिद न मिलनि गवाह न मिलनि उनखे कंहिं बि तरीक़े सां रिलीज़ थी वञे पर उन रिलीज़ थियण सां इनखे वरी ॿीहर ते डबल अहिड़ो लॉ एंड ऑर्डर पैदा थींदो क्राइम वधंदो जेकॾहिं उन्हनि खे मुंहिंजो न मिलियो जेकॾहिं उन्हनि खे सज़ाऊं न आयूं जेकॾहिं उन जी पाड़ न पटी वई त पोइ इहो वरी उथल खाईंदो से उनखां ख़तरनाक थींदी तंहिंजे करे सिंध गवर्नमेंट ऐं वफ़ाक़ी गवर्नमेंट इन खे मिली जुली उन ते अहिड़ो क़दम खणणु घुरिजे जो उन्हनि खे तोड़ ताईं पहुचाइजे ऐं उन्हनि जो हल तलाश तॾहिं कंदो तॾहिं हिनखे ठापर पइजी वेंदी ऐं सफ़ा हिनखे ख़ात्मो करण लाइ तेसीं ताईं इहा जारी रहे ईअं न त शॉर्ट पीरियड लाइ महीने ॿी में ख़तमु थी वञे हिनखे वधीक टाइम लॻंदो ऐं हालतूं तमामु ख़राबु आहिनि तंहिंजे करे आउं सम्झां थो त हिनखे सज़ा खां सवाइ इहे न मोड़ना नासिर साहब वरी नाअहली आहे डिपार्टमेंट जी जो ईअं ॿियनि नालनि सां क़ैदी हुते आहिनि इनखे त जस्टिफाई करे ई नथो सघिजे त असां थोरे हुकूमत में वेठा आहियूं गवर्नमेंट जा MP आहियूं पीपल्स पार्टी जा ऐं असांजी गवर्नमेंट आहे पर हीअ जंहिं क़िस्म जी इहा ॻाल्हि आहे इनखे त जस्टिफाई नथो करे सघिजे त असां उनखे वेही चऊं न इहो हे थी वियो हो थी वियो इहा त इन ते एक्शन थींदो चीफ मिनिस्टर साहब बि हिन जो एक्शन वरितो आहे असांजे मिनिस्टर साहब बि हिन जो एक्शन वरितो आहे त जीअं इहा रिपोर्ट हुननि जे साम्हूं आई आहे उन ते बिल्कुलु जेके हिन में मुलविस हूंदा उन्हनि खे उनजी सज़ा मिलंदी ऐं इहो का मामूली ॻाल्हि न आहे त ॿियनि नालनि सां ऐं उते ॿिया माण्हू हुजनि त इन जी वॾी नाहेली आई आहे अच्छा कराची में ऑपरेशन 3 मरहले में दाख़िल थियण जूं ॻाल्हियूं हलनि थियूं पियूं हाणे हैदराबाद में बि दहशतगर्दी जा वाक़िया थिया तव्हां ॾिठो त 5 पुलिस एहलकारनि खे उते शहीद कयो वियो कराची खां अलावा जेको ॿियनि शहरनि में ऑपरेशन जो दाइरो वधायो वियो आहे उते तव्हां सम्झो था त हाणे कराची खां पोइ हैदराबाद में बि दहशतगर्द पंहिंजा जेके आहिनि से कार्रवायूं करे रहिया आहिनि ॾींहं ॾिठे जो अहिड़ियूं ऐं 3 मरहले में कहिड़ी कार्रवाई हूंदी इहो आख़िरी मरहलो हूंदो ऐं केसि ताईं जारी रहंदो आख़िरी मरहलो न आहे इहो कंटिन्यू हिकिड़ो प्रोसेस आहे ऐं हैदराबाद या सिंध जा ॿिया जेके असांजा इलाइक़ा आहिनि उतां इलाही माण्हू इहे पकड़िया विया आहिनि इहे कड़ियूं मिलियूं आहिनि त इलाही माण्हू हिते अची वारदात कंदा कराची में अची टारगेट किलिंग कंदा हुया या ॿियो जेको बि जुर्म कंदा हुया पोइ वञी हलिया वेंदा हुया ऐं वञी इन्हनि शहरनि में उते कंहिंखे ख़बर ई कोन हुई मां उनखे ॿुधायां असांजे सखर मां इलाही माण्हू पकड़िया अथनि जंहिंजी का ख़बर कोन हूंदी उते जेके माण्हू अचनि उतां जा जॾहिं उन्हनि खे पकड़ियो वियो ऐं पुलिस आई उन्हनि खे रिपोर्टिंग ते जेके माण्हू हितां वरिता उन्हनि खां इहो सॼो सिलसिलो थियो त उतां जा जेके चङा माण्हू अचनि उहे सभु उन्हनि जे लाइ आया त इन्हनि खे त वॾा शरीफ़ माण्हू हुया ऐं ज़ाहिर आहे उते उन्हनि जो जेको रहण करण या जेको बि सिलसिलो हूंदो सालनि खां अची उते रहंदा पंहिंजो बिज़नेस कंदा हुया कारोबार कंदा हुया उते ऐं अहिड़े तरीक़े सां रहंदा त जीअं कंहिंखे बि उहो तंग न कनि पर उहे तमामु वॾा क्रिमिनल निकिता जिन जा अलाए केतिरा केतिरा खून थियल आहिनि पर ईअं ई ॿियनि शहरनि में बि इहा ई ॻाल्हि आहे तव्हां ॾिसो हैदराबाद जो जेको इहो वाक़ियो थियो आहे इहो बि उन जी कड़ी आहे त असांजा शहीद कया अथऊं जवान जेके आहिनि पुलिस जा ऐं ॿिया जेके हिकिड़ो उते निजी कंपनी जो बि हिकिड़ो ॿियो गार्ड जेको आहे उहो बि शहीद कयो वियो आहे पर इहो सभिनि ते एक्शन थिए थो ऐं तव्हां ॾिसजो जीअं साईं जन चवंदा जामोट साहिबु इन ते मुकमिल तौर ते इहो ऑपरेशन थींदो ऐं ज़ाहिर आहे हिन जो क्रेडिट प्राइम मिनिस्टर साहब खे बि मिलंदो ऐं असांजे चीफ मिनिस्टर साहब खे बि ब्रेक जो वक़्तु है ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था नाज़रीन वक़्तु है ब्रेक जो वठूं था ब्रेक वेलकम बैक नाज़रीन शफी साहब मुख़्तलिफ़ पार्टियुनि जूं मुतहदा सां मुफ़ाहिमत या ॻाल्हियुनि जे हवाले सां ख़बरूं पिणु रिपोर्ट थींदियूं रहनि थियूं साद रफ़ीक जी अॻवानी में गवर्नर हाउस में गॾिजाणी थी त इरफानुल्लाह मुरवत साहब जे नाराज़ थी वञण जी ख़बर बि मीडिया में रिपोर्ट थी मुस्लिम लीग नून खे कहिड़ा तहफ़ुज़ात आहिनि ऐं कहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि मुस्लिम लीग वारा बि आहे त वेठा
पर्सनल को हूंदो, पर जॾहिं हलियो त उन ते बि न हलिया कोन थो हलां, मीटिंग आहे गवर्नर वटि कोन थो हलां। या त पार्टी खे बि ॿुधाइणु घुरिजे त भई कहिड़े मसइले ते ॻाल्हि ब्रीफ थी वञे पहिरीं खां त माण्हू तयारी में हुजे। रेलवे जे सर्कुलर रेलवे जे मथे हुई ब्रीफिंग उन्हनि जी, त हिनखे कहिड़े नमूने खणो था, उन में उन जे अचण खां अॻु में थी वियो ऐं कंहिंसां थियो त भई सां मञा थो, त उहो नाराज़गी उन लेवल ते पंहिंजे ज़ाती लेवल ते पार्टी वार्टी जो कोई अहिड़ो मसइलो कोन हुजे। पार्टी जी डायरेक्टर्स हुजनि त न ॻाल्हाइणो आहे, न करिणो। ॻाल्हि त सभिनी सां थिए थी, सियासत में ॻाल्हियूं हर कंहिं माण्हू सां जारी रखजनि, चाहे मुतहदा हुजे, पीपल पार्टी हुजे, ॿियो का बि जमात हुजे, उन सां माण्हुनि जी ॻाल्हियूं हमेशह हलंदियूं रहंदियूं आहिनि। उन में इहा इन क़िस्म जी नाराज़गी न थियणु खपे। असांजो मतिलबु लीडर आहे असांजे मरवत साहब, पर हिन में उन सां बि या असां जेके बि आहियूं उनखे साद रफ़ी ॿुधाया उहा असां हलूं त गवर्नर ही मसइलो आहे। हालांकि असां हुन वटि 15 ॾींहं मिनट वेठा हुआसीं, हुनखे उन सां गॾिजी आया हुआसीं, त इहा ग़लतफ़हमी थी आहे, ॿियो को ख़ैर आहे। नासिर साहब, पीपल्स पार्टी मुतहदा में ॻाल्हियुनि ऐं मुलाक़ातनि जे हवाले सां ख़बरूं पिणु रिपोर्ट थी रहियूं आहिनि। इन हवाले सां तव्हां छा चवंदो? छा मकानी चूंडुनि में को अॻियां मकानी चूंडुनि जे हवाले सां ॻाल्हियूं थियनि पियूं या अॻियां को इत्तिहाद या का मुफ़ाहिमत थी सघे थी? बिल्कुलु थी सघे थी। हिकिड़ो पॉलिटिकल प्रोसेस आहे, जीअं जामोद साहब बि चयो, हुन में पॉलिटिकल पार्टी सां डायलॉग बि थींदो आहे, उन्हनि सां मफ़ाहमत बि थींदी आहे, अलायंस बि थींदा आहिनि, इन्हनि ते ॻाल्हियूं हलंदियूं। हाणे ॾिसबो इहो आहे त शराइत कहिड़ा आहिनि, की अहिड़ा शराइत त न आहिनि त जंहिंमें असांजी पार्टी खे नुक़सानु थिए, असांजे जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि खे को प्रॉब्लम थिए, त अहिड़ी कंहिं बि शर्तनि ते अलायंस न थींदो। पर जेके उहे छो नथो थी सघे ऐं थियणु खपे सिंध जी भलाईअ जे लाइ, सिंध जी बहितरी जे लाइ। शफ़ी साहब, मुस्लिम लीग नून जो किन पार्टियुनि सां अॻियां हली इत्तिहाद करण जो को इरादो आहे मकानी चूंडुनि जे हवाले सां? बसि साॻी ॻाल्हि त हर कंहिं सां थी सघे थो, ॻाल्हियूं थी सघनि थियूं। पंहिंजो इंट्रस्ट बि ॾिसणो आहे, अॻिले जो को इत्तिहाद कंदो उनखे बि पंहिंजो इंट्रस्ट हूंदो, त अहिड़े नमूने सां गॾिजी सॼी इहो हली सघिजे थो। इत्तिहाद ठही सघनि था, जुड़ी सघनि था, ॾेई सघनि था, पर हर को पंहिंजे इंट्रस्ट सेव करण जी कोशिशि कंदो। मुतहदा सां हिकिड़ी ब्रिंग जेका चऊं थिए त उहा ग़लति आहे, तंहिंजे करे। बाक़ी ॿियो त अहिड़ो कोन्हे की को ज़ाती दुश्मनी हुजे या उते जा आहिनि कोन लॾे वेंदा, न उहो असली लॾे वेंदा। हिते गॾिजी हलणो आहे, हिन मुल्क जी सेवा करणी आहे, हुनजी ख़िदमत करणी आहे, हुन सां गॾिजी कमु करिणो आहे। पर जेके उन्हनि जा क्रिमिनल आहिनि या उन में हुजे या कंहिं बि जमात में हुजनि, उन सां इख़्तिलाफ़ ज़रूरु थी सघंदा। बाक़ी सियासी तौर ते त कंहिंसां बि ॻाल्हियूं थी सघनि। नाज़िर साहब, जेकॾहिं ॻाल्हि कजे हाणे थोरो अवामी मसइलनि जे हवाले सां, त कराची हैदराबाद में हिन जेको पाणी जो मसइलो हली रहियो आहे, हैदराबाद में 25 लख आबादी मुतासिर थी आहे, इन हवाले सां सिंध हुकूमत छा कयो आहे हिन वक़्त ताईं? कराची में त प्रॉब्लम हले पियो KC सां, जेको उन जे करे इहो मसइलो हलियो, जेको अञा ताईं उन में काफ़ी प्रॉब्लम्स आहिनि। हैदराबाद में बि जेको आहे उन ते बि गवर्नमेंट इलाही खयो आहे, एक्शन बि खयो आहे, उन जी कोशिश में आहिनि। शायदि जेके पुराणा सिस्टम आहिनि उन जी जेका तंहिं महिल आबादियूं घटि हुयूं उन ते ठहियलु हुया, वरी हिकदमि आबादियूं वधियूं आहिनि, उन्हनि ते कमु हले थो पियो, ऐं जिथे बि इहो प्रॉब्लम अचे थो उनखे गवर्नमेंट कैटर करे पई ऐं उते लॻा पिया। पर इन ते अदालत जो फ़ैसिलो बि अची वियो आहे, छा सिंध हुकूमत अदालत जे फ़ैसिले ते अमल कराईंदी? कहिड़ो फ़ैसिलो आयो आहे त पाणी जी फ़राहमी उते लोड शेडिंग न कई वञे ऐं हफ़्ते जे अंदरि जेके आहिनि से अदायगियूं कयूं वञनि। उहो त ज़ाहिर आहे मञिणो खपे KC खे बि, वापडा वारनि खे बि, त उन्हनि इलाइक़नि में लोड शेडिंग न थींदी त पाणी पूरो पुॼाईंदासीं। अदायगियूं जेके आहिनि उहे थियनि बि नथियूं। असल मसइलो इहो थिए थो पियो त अदायगियूं इन करे बि नथियूं थियनि त जेके उहे बिल आहिनि पाणीअ जा, उहो कोई बि नथो ॾिए। मुंहिंजे ख़्याल में 100% जेके बिल अचनि था, 10-20% बि मुश्किल सां। कराची में अञा कुझु रेशो अञा वधीक आहे, पर अञा जेके असांजा ॿिया डिस्ट्रिक्ट्स आहिनि, ॿिया एरिया आहिनि, उते त बिल्कुलु बि उन ते को बि इहो बिल ॾियण लाइ तयारु न आहे। ऐं जे वरी इदारा ज़ाहिर आहे उतां उन्हनि खे पैसा मिलंदा आहिनि, पोइ उहो वञी ॾींदा आहिनि, जेके बिल पीआरींदा आहिनि, पर उहे बि एतिरा न हूंदा आहिनि। समूरा बि पैसा मिलनि, पोइ बि गवर्नमेंट खे उहा सब्सिडी ॾियणी पवंदी आहे, गवर्नमेंट उहो पैसा ॾींदी आहे, त वञी हिननि जा बिल जेके आहिनि उहे भरिजनि था पिया। छो त ईअं न आहे त एतिरो पाणीअ खे चार्ज कनि जो उन सां सॼा ख़र्च उन्हनि जा हलनि।
पर उनजे बावजूदि कोई बि इन में पंहिंजा पैसा जेको आहे बिल जेको आहे न ॾींदो आहे, पर गवर्नमेंट उन ते पैसा ॾिए पई। असांजो मसइलो इहो आहे त सिंध गवर्नमेंट खे पोएं दफ़े बि काफ़ी घटि पैसा मिलिया जेके असांखे मिलणु खपनि। हिन दफ़े बि जेके असांजूं रिलीज़िस अचनि थियूं पियूं उहे पूरियूं असांखे नथियूं मिलनि। इन करे हिन साइड ते इहो प्रॉब्लम आहे। ओॾो इहो आहे त उहो लोड शेडिंग को कंदा ई रहंदा, केतिरो बि उन्हनि खे चइजे त बाबा हिननि इलाइक़नि में जिथे पंपिंग स्टेशन्स आहिनि या जिथे इहे लॻल आहिनि इन्हनि जा सॼियूं इंस्टॉलेशन्स थियल आहिनि, इते लोड शेडिंग न थिए त उहो जेसिताईं पाणी सॼो हलंदो त हर जाइ ते पुॼंदो, पर उन ते उहो अमल ई कुझु कोन थो थिए। शफ़ी साहब, महांगाई जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त वफ़ाक़ी हुकूमत जी केतिरी ज़िम्मेदारी थिए थी? मुल्क में महांगाई जो हिकिड़ो तूफ़ान आहे, छा महांगाई जो जेको तालुक़ु आहे उहो सूबाई हुकूमतनि सां न आहे, वफ़ाक़ी हुकूमत सां हिन जो तालुक़ु आहे? हर शइ महांगी थी वई आहे, तेल, पेट्रोल, गैस, भाॼियुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं कनि था। इहो आहे कड़वी गोरी जेके चइजे, हिनखे कुझु अरसे ताईं असां ॿुॾल आहियूं कर्ज़ में, इहो सभिनी खे ख़बर आहे। जेकॾहिं असां पाणी अहिड़ी फ़राख़दिली इस्तेमालु कंदासीं जेकॾहिं पंहिंजे पेट ते लत न हणंदासीं त असां हिन मां जान कॾहिं कोन छुटाए सघंदासीं। नवाज़ शरीफ़ जी इहा कोशिशि आहे त मईशियत खे बहाल कजे ऐं हिननि कर्ज़नि मां जल्द से जल्द जान छॾाइजे। हींअर जेका बि तकलीफ़ूं सहनि त हिन थोरे वक़्त में सही वञनि ऐं जीअं त असांजो ॿार हल्को थिए त मईशियत तॾहिं सुधरंदी जॾहिं पहिरीं एनर्जी खे मिले हिते अथी ऐं त बिजली पैदावार थिए, इंडस्ट्री हले त रोज़गार बि वधे, महांगाई महसूसु न थिए। ॿियो इहा आहे त जिते हिते लॉ एंड ऑर्डर खे कंट्रोल कजे, जीअं हिते माण्हू इन्वेस्ट करे सघनि। जॾहिं इन्वेस्टमेंट ईंदी, जॾहिं हिते कारखाना हलंदा त असांखे इहा महांगाई जो भार कोन महसूसु थींदो ऐं असां हिन कर्ज़ मां बि जान छॾाईंदासीं, असांजे मुल्क जी ख़ुशहालीअ तरफ़ क़दम वधंदो। नासिर साहब, आवाम रड़ियूं करे थो, जीअं तव्हां शफ़ी साहब जो मौक़िफ़ ॿुधो त प्राइस लिस्ट कंट्रोल आहे, उन ते बि अमल नथो थिए। माण्हू चवंदा त ॾेखारनि असांखे हिकिड़ो था ॿुधाइनि, ॿियो था ॾियनि, वरी असांखे 3 पैसनि में था। इहा कंहिंजी ज़िम्मेदारी आहे? छा सूबाई हुकूमत जा नुमाइंदा एतिरो बि नथा करे सघनि? मां साईं मुंहिंजे लाइ क़ाबिल एतिराम आहे, पर ॻाल्हि इहा आहे त जेके साईं ॿ ॻाल्हियूं कयूं उहे पंहिंजी जाइ ते, पर ईअं त न आहे त असां अवाम में छुटकारो हासिलु कयूं। अॼु जेका हालत आहे माण्हुनि जी, जेतिरी हिकदमि महांगाई थी आहे हिननि 4-5 महीननि में, उहा तव्हां सभिनि जे साम्हूं आहे। तव्हां प्राइस लिस्ट जी जेका ॻाल्हि कयो था, प्राइस लिस्ट में छा फ़र्क़ु पवंदो आहे? प्राइस लिस्ट में हूंदो रुपए जो फ़र्क़ु, 8 आने जो फ़र्क़ु, बाबा हुतो मंडी में एतिरो आहे नर्ख़, उन्हनि शइ ई एतिरी वधी वई आहे। अॼु जेको पटाटो घणे थो मिले पियो, तव्हांजे साम्हूं आहे हुनजी क़ीमत ॾिसो। ईअं आम मां हिकिड़ो मिसाल हिन जो ॾियां, पर हर शइ जेका बि आम ज़रूरत जी शइ आहे उहा हिननि 4 या 5 महीननि में वञी किथे पुगी आहे। ऐं प्राइस लिस्ट वारा जेके आहिनि उनखे कंट्रोल करणु खपे, पर उन जो मुंहिंजो मक़सदु इहो आहे चवण जो त उन जो कंट्रोल जो छा हूंदो, थोरो या घणो फ़र्क़ु, पर हिकु शइ एतिरी ऑलमोस्ट डबल थींदी थी वञे पई, उन ते हिकदमि एतिरो वधंदो वञे। अॼु डॉलर ॾिसो उन में माज़रत सां साईं सां त इन में पॉलिसीज़ हूंदियूं आहिनि फेडरल गवर्नमेंट जूं, उन्हनि में हो फेल विया आहिनि। जेके ॻाल्हियूं कयूं वयूं, जेके वाइदा कया विया इलेक्शन जे ॾींहंनि में, तव्हांजे साम्हूं हुयो त हर शइ घटि कंदासीं, तंहिं महिल त का बि शइ वधंदी हुई। असां तव्हां वटि मीडिया वटि रिकॉर्ड आहे, अख़बारूं पयूं आहिनि, तव्हां वटि क्लिपिंग्स हूंदियूं असांजे जेके उन वक़्त जा अपोज़िशन लीडर हुयो निसार साहब या जेके बि वॾा लीडर हुया, उनजी त हर हे ॾिसो केतिरी महांगी थी वञे ऐं हिननि खे घटाइणो आहे। तॾहिं चवंदा तेल घटाईंदासीं, हाणे घटाए ॾेखारनि। तंहिं महिल चवंदा अटे जी क़ीमत घटाईंदासीं, हाणे घटाए ॾेखारनि। आम वापरे जूं जेके शयूं आहिनि उन्हनि जूं क़ीमतूं घटायूं। हाणे ॿुधायो कंहिं हिकु शइ में घटिताई आई आहे? चवंदा डॉलर खे कंट्रोल कंदासीं, डॉलर खे पंहिंजी असली सूरत में वापसि मोटाईंदासीं। अॼु ॾिसो त डॉलर हेतिरे थोरे वक़्त में वञी किथे पुॻो। त इहे सभु शयूं जेके आहिनि इहे असरअंदाज़ थियनि थियूं पयूं ऐं चवंदा त असीं एतिरा वॾा घणा नोट छापजनि था पिया, पोइ गवर्नमेंट ते इल्ज़ाम हूंदो त उहो मवाज़नो कयो, उन्हनि जो पूरा 5 साल कढो ऐं हे 5 महीना कढो, त तव्हां ॾिसो त हुननि में घणो 5 सालनि में केतिरो फ़र्क़ु आयो ऐं हिननि 5 महीननि में केतिरो फ़र्क़ु आयो। त इन ते थोरो सीरियसली सोचणो पवंदो। ऐं इहा ॻाल्हि कई वई त IMF खां पैसा न वठंदासीं, उहो ई असां वठूं था पिया।
पर जॾहिं IMF खां असां पैसा बि वठूं था त पोइ हिननि शयुनि खे त सस्तो रखणु खपे न। या त असां सफ़ा ठिप चऊं त ठीकु आहे हर कोई कुर्बानी ॾे त बाबा अॼु खां पोइ को कर्ज़ न वठंदासीं, का कंहिंजी ग़ुलामी बर्दाश्त न कंदासीं, जीअं इल्ज़ाम पीपल्स पार्टी ते हुया। पर हाणे त जेके इल्ज़ाम हणंदड़ हुया उन्हनि छा कयो? जे उहे इन ते अमल कनि हा ऐं इहो सॼा जीअं कशकोल तोड़ देंगे हमेशह ॿुधासीं, उहो कशकोल आहे किथे? हाणे त उहो कशकोल ॿुधो आहे त को इलाही वॾो थी वियो आहे। त इन इहे ॻाल्हियूं आहिनि जंहिंजे करे महांगाई वधे थी। जॾहिं तव्हांजी अफ़राते ज़र वधे थो पियो, तव्हां रोज़ नोट छापो था पिया ऐं इन जो असरु ज़ाहिर आहे हिते पवे थो पियो। आम जेका ज़रूरत जी अशिया आहिनि उन्हनि ते पवे थो पियो। शफ़ी साहब, आख़िरी सवाल मां तव्हां खां करणु चाहींदमि, गुम थियल माण्हुनि जे हवाले सां जेको क़ाफ़िलो कराची पहुतो आहे, कोयटा खां पैदल मार्च जो क़ाफ़िलो, मुस्लिम लीग नवाज़ जो सरबराह नवाज़ शरीफ़ साहब चवंदो त इन्हनि गुम थियल माण्हुनि जो केस मां पाण विढ़ंदुसि। हाणे नवाज़ शरीफ़ साहब जी ख़ामोशी छो आहे हिन मामले ते? न, पहिरीं ॻाल्हि त साईं जो न जेको कर्ज़ु खयो आहे हींअर कशकोल तोड़ण जी ॻाल्हि कीअं, त उहो कशकोल तोड़ियो आहे, पर हीअ जेके कीता उहो लोड़े रहियो आहे। जेके कर्ज़ खयल आहिनि उन्हनि जूं किश्तूं भरण लाइ कर्ज़ु वरितो आहे, हिते छॾियो ई कुझु कोन हो। उहो त थियो उन जी ॻाल्हि। बाक़ी जेके